अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमन जूणो तव्हां ख़बर ॾियूं था त नाजिया शागिर्द तंज़ीम ऐं निशा तंज़ीम लवार शरीफ़ पारां सिंधी मीडिया जे सॾ ते दरगाह हज़रत क़ाज़ी अहमद खां ग़ुलाम हैदर किरियो, अली बख्श कुरैशी, शम्स सलाह किरियो, अब्दुल जब्बार अबड़ो ऐं नबी बख्श उमरे जी अॻवानी में सिंधी सक़ाफ़ती रैली कढी वई, जंहिंमें नाजिया शागिर्द जमायत निशा तंज़ीम दरगाह लवार शरीफ़ जे उहिदेदारनि मेंबरनि दरगाह जे मुरीदनि अक़ीदतमंदनि समेत वॾी तादाद में शहरिन टोपी अजरक पटका पाए हथनि में तंज़ीम जा झंडा खणी शिरकत कई। सक़ाफ़ती रैलीअ जो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते दुकानदार आहिनि शहरिन मुमताज़ मेमून, रमज़ान लाशारी, सूफ़ी जावेद सियाल, रुस्तम जूणे जो, बागचंद नवाब जूणे जो, हफ़ीज़ुर रहमान जूणो, गुरमखदास एहसान कोरे जो समेत ॿियनि गुलनि जी रखा कई। रैलीअ खे ग़ुलाम हैदर किरियो, अली बख्श कुरैशी, शम्स सलाह किरियो, अब्दुल जब्बार अबड़ो, नबी बख्श उमरो ख़िताब कंदे चयो त सिंध जी सक़ाफ़त इंसानी तारीख़ जी हिकु अज़ीम तहज़ीब जो अक्स ऐं तसलसल आहे। सिंध जा माण्हू तारीख़ी तौरु बाद रवादार पसंदि ऐं महिमान नवाज़ ऐं वॾे दिलि जा मालिक रहिया आहिनि। हुननि चयो त सक़ाफ़ती ॾियारा मल्हाइण सां मुआशिरे में भाईचारे खे हथी मिले थी, सहप ऐं एके जहिड़ा लाड़ा पिणु सगारा थींदा आहिनि। उन में को बि शक न आहे त वतन अज़ीज़ पाकिस्तान जे हर सूबे में इलाइक़े जी सक़ाफ़त हिकु अलॻि सुञाणप ऐं अहमियत आहे। संदन चवणो हो त पाकिस्तानी नौजवाननि खे पंहिंजे सक़ाफ़ती विरसे खे आलिमी सतह ते उजागर करण लाइ सरवाणीअ वारो किरदारु अदा करणु घुरिजे। रैलीअ में शरीक नौजवान तौरे ॿारनि सिंधी गीतनि ते रक़्स कयो। सिंधड़ी माला माल हुजे, हर माण्हू हिते ख़ुशहाल हुजे, ख़ुशियुनि मां प्यारा जो रहन ही नंढड़ा ॿार प्यारा। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ क़ाज़ी, फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जूणो।